अगले जी मर्ज़ी आहे तोसां नथो ॻाल्हाए, हुनजी दिलि मुतमइन नथी थिए, तुंहिंजो फ़र्ज़ु थोड़ी आहे जो तूं अॻिले खे ज़ोरी बि परचाए, ज़ोरी बि हुनजे कॾ लॻे। पुट तुंहिंजी अहमियत ख़तमु थींदी हुनजी आॾो। अॻिलो इंसान तोखां बेज़ार थी तो मां हथ कढाइण जी कंदो। जेको वञे हथ कढाए पोइ हिते मोट, उहो मोटंदो आहे, ज़रूरु मोटंदो आहे। मां दावा सां थो ॻाल्हि कयां, दावा सां, ग़लति ॻाल्हि मां कॾहिं बि न कई आहे। जेको हथ कढाए छॾे ॾेसि, परेशान न थी, तो पोइ हिते मोट। इहे वापसि ईंदा, इहे वापसि ईंदा आहिनि, ज़रूरु ईंदा आहिनि। मां रब जी इज़त जो कसम थो खणी ॻाल्हि ॿुधायां, इहे वापसि ईंदा आहिनि। शर्त इहो आहे तूं हुनजे कॾ न लॻो हुजे, तूं हुनखे इलाज न कया हुजनि। अॻिले जी मर्ज़ी आहे, अॻिले जी ज़िंदगी आहे बचा। कंहिंजा वरी नखरा बि हूंदा त ई त ॾिसांसि त मुंहिंजे कॾ केतिरो थो लॻे। जेकॾहिं उनखे इलाज ऐं मिनतियूं कई न त पोइ तोखे पैर जी चौंपल सम्झण लॻंदो, पोइ तुंहिंजी इज़त हुनजी आॾो लूसी कुते जहिड़ी हूंदी। ग़लति ॻाल्हि कोन थो कयां पुट, नालो शेख ज़ुबैर आहे। ये मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी धरती आहे, उनजे शहर मां तोखे लेक्चर थो ॾियां। हा, उनजे शहर मां जेके लेक्चर ॾिनो आहे, जंहिं अमल कयो आहे उन रंग पाण अखियुनि सां ॾिठा। जंहिं अमल ई न कयो सो उन्हनि ज़िंदगी ॾाढी ख़राबु तरीक़े गुज़ारी आहे। रत जा ॻोड़ा रोअंदा आहिनि, बेसुकून जी हालात में हूंदा आहिनि। हर वक़्तु का ॻाल्हि सम्झ में न ईंदी, घर में ईंदा चिड़चिड़ाप हूंदी, घर वारनि सां विड़ी ॻाल्हाईंदा, ॿाहिरि निकिरंदा, ॿाहिरि बि सुकून उन्हनि खे कोन मिलंदो। यादि रखो इंसानो, यादि रखो, जेको वञे सो उनखे वञण ॾे, उनखे मिनतियूं ऐं इलाज न कर। तुंहिंजी अहमियत ख़राब थींदी उनजे आॾो, तूं लूसी कुते वांगी लॻंदे। मदीने वारे साईं जी मेड़ थो ॾियां, मूंखे तुंहिंजा सुकून कम जा। मां मञा थो उन खां बग़ैर तोखे सुकून ॾाढी तकलीफ़ सां मिलंदो। जीअण बि सिख न बचा, जीअण बि सिख। जाने वाला साफ था, जाने वाला साफ था। खुदा जो कसम। अरे जेको थियो भलो थियो। उथ, ॿी ॻाल्हि ॿुधजांइ, मूंखे ॿुधण न छॾिजांइ मतां काथे। तकलीफ़ में न अची करे जल्दबाज़ी करे ख़ुदि ख़ुशी न करे।